सामीन, टीचर्स ट्रेनिंग इंस्टीट्यूशंस जे एडिशनल डायरेक्टर ऐं सिंध टीचर एजुकेशन डेवलपमेंट अथॉरिटी जे एग्जीक्यूटिव डायरेक्टर जनाब हारून लगारी साहब जी मुलाज़मत जी मुद्दत पूरी करण जे मौक़े ते TTI हैदराबाद जे इदारनि पारां हिकु गॾियल अलविदाई तक़रीब थी गुज़री। हिन मौक़े ते अॻूणे डायरेक्टर सेकेंडरी एजुकेशन हैदराबाद सैयद रसूल बख्श शाह साहब पंहिंजा वीचार वंडींदे चयो, अॼु हिते असां जेके गॾु थिया आहियूं साईं असांजो टीचर एजुकेशन जो इदारे जो सरबराह आहे साईं हारून लगारी साहब, जिन जी रिटायरमेंट ते आहियूं पाण, ऐं साईं पंहिंजे सर्विस जो जेको पूरो हिसो ॾिनो आहे उहो उनजे करे ख़राज तहसीन पेश कयो आहे असांजे दोस्तनि साईं खे। असां सम्झूं था त असांजो बुनियादी कमु आहे तरबियती इदारा जेकॾहिं बहितर हूंदा त असांजो मुआशिरो सुठे नमूने सां ठहंदो। असुल जेको एजुकेशन इदारनि जो कमु आहे उहो आहे त सोसाइटी खे बहितर जाइ ते बीहारियो जेतिरो सोसाइटी जो हक़ आहे। सो असां सम्झूं था त असांखे फोकस बि करणु खपे। असांजे जेको मिनिस्टर सेक्रेटरी या इवन गवर्नमेंट जी पॉलिसी इहा आहे ऐं उन में अॻिते असां वधूं बि पिया। हींअर 60,000 जी रिक्रूटमेंट असां मेरिट बेस कई आहे, इहो वॾो माना तइदादु आहे जेको तारीख़ी तइदादु चई सघो था तव्हां। न सिर्फ़ु ट्रेनिंग कई आहे पर उन्हनि खे असां वरी तरबियत बि ॾिनी आहे। बुनियादी इंडक्शन ट्रेनिंग जे नाले सां उहे माण्हू ट्रेन कया आहिनि जेके स्कूल में वञनि था। टीचर लाइसेंस बि उनजो हिसो आहे त जॾहिं नंढड़े कंहिं एक्टिविटी लाइ बि तव्हां कंहिं माण्हू खे टेस्ट कयो था त उन क़ाबिल आहे या न आहे, त पोइ जॾहिं हिकिड़ो माण्हू ॿारनि सां डील करे उनजी का बि तरबियत या उनजो कोई लाइसेंस टाइप का इजाज़त न हुजे त मुनासिबु कोन्हे। सो बहरहाल उन ते बि असां कमु कयूं था पिया ऐं यकीनी सभु असां उन टीम जो हिसो आहियूं। जनाब हारून लगारी साहब जे मान में मुनक़िद थियल हिन तक़रीब जे मौक़े ते पाइट नवाबशाह जी डायरेक्टर जनरल मोहतरमा नुसरत फातिमा कल्होड़ो पंहिंजा ख़्याल कुझु हिन रीति वंडिया। अॼु जो ही प्रोग्राम अदा हारून लगारी साहब जे फेयरवेल जे तौर ते मुनक़िद कयो वियो आहे ऐं उनजा 60 साल पूरा थिया आहिनि उनजे ऑनर में। ऐं मुंहिंजे ख़्याल में त हिन टाइप जा प्रोग्राम थियणु घुरिजनि। असांजे ऑफिसर्स जी सीनियर्स जी इन में हिमत अफ़ज़ाई थी रही आहे ऐं हारून साहब जूं हिकिड़ियूं पंहिंजूं ख़िदमतूं आहिनि ऐं उहो कंहिंखां लिकल कोन्हे। सीनियर माण्हू आहे, अलाह साईं उनखे ख़ुशि रखे ऐं आबाद रखे ऐं सदाईं असांजो उन सां साथ सलामत रहे। नाम्यारे तालीमदान ऐं मुंतज़िम जनाब हारून लगारी साहब जे लाइ मुनक़िद थियल हिन पुरवक़ार तक़रीब दौरान डायरेक्टरेट ऑफ करिकुलम असेसमेंट एंड रिसर्च जामशोरो जे डायरेक्टर जनाब प्यारे ख़ान सहारण पंहिंजा वीचार वंडींदे चयो, अॼु जो जेको प्रोग्राम थियो आहे साईं हारून लगारी साहब जो, ही एडिशनल डायरेक्टर टीचर्स ट्रेनिंग इंस्टीट्यूशन रहियो आहे, एग्जीक्यूटिव डायरेक्टर स्टेडा रहियो आहे ऐं हिन एज़ अ प्रिंसिपल रहियो आहे। हिन जेका महिनत कई आहे असांजे एलिमेंट्री कॉलेजनि में माना जेके पोस्टूं हूंदियूं हुयूं उहे ख़ाली लेक्चरर हूंदो, 17 में 18 में प्रिंसिपल हूंदो, पर हिन अचण सां असां दोस्तनि सभु गॾिजी एलिमेंट्री कॉलेज एसोसिएशन जी जेका प्लेटफॉर्म हो उन तां गॾिजी महिनत कईसीं। उन में वधि जेका कोशिशि कई उहा साईं हारून लगारी साहब कई ऐं इन में जेको फोर्ट आहे जो फार्मूलो आहे, लेक्चरर हुजे, असिस्टेंट प्रोफेसर हुजे, पोइ वरी एसोसिएट प्रोफेसर हुजे, उन खां पोइ डायरेक्टर हुजे, एडिशनल डायरेक्टर हुजे, इहो साईं खे सेरो वञे थो। असां बि उन सां गॾु कमु कयो आहे ऐं साईं जेको एलिमेंट्री कॉलेजनि में जेको आहे जान आंदी पंहिंजे टीचिंग प्रोफेशन में, उहो साईं हारून लगारी खे जस हुजे। ऐं एलिमेंट्री कॉलेज जा 8 जेके स्कूल आहे PC स्कूल, उन में टीचर न हुजण जे बराबरि हुआ। साईं जेको आहे राति ॾींहुं महिनत करे ऐं साईं अकबर लिगारी जेको असांजो सेक्रेटरी आहे उन खे माना इहो रिक्वेस्ट करे त साईं असांजा PC स्कूल ख़ाली पिया आहिनि, असांजा एलिमेंट्री स्कूल ख़ाली पिया आहिनि, असांजा हाई स्कूल ख़ाली पिया आहिनि, महिरबानी करे उन्हनि में टीचर्स माना अपॉइंट कयो ऐं उहो जस लड़े साईं हारून लगारी साहब। ऐं इहे इंडक्शनूं ट्रेनिंगूं हलाइण, इनिशियल टीचिंग ट्रेनिंग हलाइण, राति ॾींहुं महिनत करिणो। असांखे बि जंहिं ॾींहुं साईं कंहिं मीटिंग लाइ घुराईंदो त तक़रीबन राति जो 11-12 थी वेंदा, पर चवंदो हीअ बि कमु कयां, हीअ बि कमु कयां, हीअ बि कमु कयां। साईं लगारी साहब खे शाबत हुजे। ऐं हिन हैदराबाद जे जेके असांजे इदारनि जा जेके टीचर्स आहिनि उन्हनि खे जस हुजे त हुननि हेॾो वॾो प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कयो आहे, साईं वारनि खे शाबस हुजे। उन्हनि में जेके बि एलिमेंट्री कॉलेज आहिनि हैदराबाद जा
ऐं सिंध जा पूरा एलिमेंट्री कॉलेज उन्हनि जा प्रिंसिपल उन्हनि जा टीचर्स अॼु शामिलु थिया आहिनि। शानदार प्रोग्राम थियो आहे ऐं अलाह करे साईं लिगारी साहिबु जेको हो ख़ुशि हुजे आबाद हुजे। पढ़ंदी सिंध वधंदी सिंध इहो असांजो माना नारो आहे साईं सरदार शाह साहिब जो, साईं अकबर लिगारी साहिब जो। ऐं असांजे टीचर्स लाइ इहो आहे त टीचर्स महिनत कनि। इहे असांजा नंढड़ा ॿार जेके न उन्हनि खे ठाहिण वारा इहे टीचर्स आहिनि ऐं टीचर्स खे महिनत करणी पवंदी। इन्हनि ॿारनि खे अॻिते वधाइण जे लाइ टीचर्स महिनत कनि ऐं पेरेंट्स जेको कम्यूनिटी आहे उहा अॻिते अचे त अलाह कंदो बहितर थींदा, असांजा इदारा वधंदा। हिन तक़रीब में शरीक गवर्नमेंट एलिमेंट्री कॉलेज ऑफ एजुकेशन फॉर मैन हैदराबाद के असिस्टेंट प्रोफेसर जनाब सरवरदीन जमाली साहब ॻाल्हाईंदे चयो, आज जो हमारा प्रोग्राम हुआ है जिसमें हमारा डायरेक्टर हारून लिगारी साहब रिटायर हुए हैं, उनकी फेयरवेल जो पार्टी है, आज फेयरवेल पार्टी हमारी हुई है। और फेयरवेल पार्टी के हवाले से हमारे जितने भी एजुकेशन स्टे जिसमें डायरेक्टर स्कूल था, डीजी पाइट, एग्जीक्यूटिव डायरेक्टर स्टेडा, जितने भी सबको उन्होंने मदऊ किया था और जो हमने आज प्रोग्राम किया है। मैं एक मैसेज देना चाहता हूँ स्टूडेंट्स को, आप मेहनत करें और हार्ड वर्किंग करें, इंशाल्लाह आप कामयाब होंगे। मैं एक और भी मैसेज देना चाहता हूँ, गवर्नमेंट स्कूल जो हमारे हैं जिसमें 60,000 से नियर टू नए टीचर्स अपॉइंटमेंट हो चुके हैं, जिन टीचर्स को फिर हमने 24 दिन का ट्रेनिंग करवाया है टीचर्स ट्रेनिंग इंस्टीट्यूट के वालों ने, और वो टीचर्स अब बहुत ट्रेंड हो चुके हैं। आप कोशिश करें, जो भी पेरेंट्स हैं हमारे, अपने बच्चों को स्कूल भेजें। जो बच्चों की जो गैर हाजिरी या इनरोलमेंट जो कम होता है, ये बड़ा इशू है, और मैं पेरेंट्स को भी रिक्वेस्ट करता हूँ आप उनको भेजें जैसे बच्चे तैलीम हासिल कर सकें। एलिमेंट्री कॉलेज हैदराबाद के असिस्टेंट प्रोफेसर और एलिमेंट्री कॉलेज टीचर्स एसोसिएशन के मरकजी जनरल सेक्रेटरी जनाब कामरान नवाज़ मेमन साहब पंहिंजा तासुरात वंडींदे चयो, जीअं त अॼुकल्ह असां प्राइवेट ऑर्गेनाइजेशन खे घणो ट्रस्ट कयूं था, पर इहो हक़ीक़त न आहे त जेके हाणे जेके असां वटि उस्ताद आया आहिनि उहे ॾाढा कॉम्पिटेंट ऐं इन ही हिसे मां प्राइवेट ऑर्गेनाइजेशन मां आया आहिनि ऐं उहे ॾाढा रिलायबल ऐं ॾाढा एक्टिव आहिनि। ऐं सभिनी सिंध जे रहण वारनि खे ऐं हर माण्हू पढ़ियल लिखियल तबिको हुजे या असांजा उहे वर्कर हुजनि, उन सभिनी खे गुज़ारिश कंदुसि त इन्हनि ते ट्रस्ट कयो, पंहिंजा ॿार प्राइवेट ऑर्गेनाइजेशन में गवर्नमेंट ऑर्गेनाइजेशन में मोकिलियो। इहे सभु उहे प्राइवेट ऑर्गेनाइजेशन जा माण्हू उहे तव्हांखे उते ई महिनत कंदे ॾिसण में ईंदा। मुंहिंजो इहो हथ ॿधी तव्हां सभिनी खे अर्ज़ु आहे त प्राइवेट ऑर्गेनाइजेशन में जेके असां वटि असांजूं भेनरूं पढ़ाइनि थियूं उहे एतिरियूं क्वालिफाइड न आहिनि जेतिरा असांजा ही दोस्त। हिननि खे असां हींअर तरबियत ॾिनी आहे 60,000 एलिमेंट्री कॉलेज जे अंदरि, ऐं उहे तमामु एक्स्ट्राऑर्डिनरी होशियार आहिनि ऐं उहे सभु उन जो हिसो रहिया आहिनि, पर हाणे इहे असांजे गवर्नमेंट जो हिसो आहिनि। ऐं तव्हां सभिनी खे रिक्वेस्ट कंदुसि त तव्हां पंहिंजे ॿारनि खे असांजे स्कूल्स गवर्नमेंट स्कूल्स में मोकिलियो ऐं इन्हनि ते ट्रस्ट कयो, इन्हनि खे सपोर्ट कयो। तव्हां बि अचो, जीअं PTM तव्हां ॿाहिरि प्राइवेट ऑर्गेनाइजेशन में कंदा आहियो, तीअं ई तव्हां PTM असांजे इन गवर्नमेंट स्कूल्स में थियनि थियूं हाणे, ऐं हाणे माहौल बदिलजी वियो आहे। अचो त सभु गॾिजी एजुकेशन खे ख़ुदि सुधारियूं, छाकाणि जो इल्मु आहे हथियार आहे, इल्म सां ई सभु कुझु असां करे सघूं था। त असां वटि विढ़ण लाइ का शइ न आहे, असां जेका जंग खटे सघूं था सिर्फ़ु कलम सां खटे सघूं था। सो इहो मुंहिंजो मैसेज आहे तव्हां पूरे सिंध जे वासियुनि खे, जीअं असां वटि साईं सरदार शाह साहब जो विज़न या साईं अकबर लगारी साहब जो विज़न, इन्हनि असांजी इन कोशिशि तमामु घणी इन ते शक करे ई नथो सघिजे त हुननि छा सोचियो आहे सिंध जे माण्हुनि जे लाइ, तालीम जे लाइ। सो आऊं साईं सरदार शाह साहब खे ऐं साईं ग़ुलाम अकबर लगारी साहब खे ख़राज तहसीन पेश कयां थो, सलूट कयां थो त उन्हनि एतिरो असां सिंध जे माण्हुनि जे लाइ सोचियो आहे त असां सभु गॾिजी करे साईं तव्हांजे विजन्स खे अॻिते वधाईंदासीं। ऐं एलिमेंट्री कॉलेजिस ट्रेनिंग इंस्टीट्यूशन्स खां इहा कमिटमेंट कयां थो त जेके असांखे चैलेंजिस मिलंदा, जेके असांखे असाइनमेंट्स मिलंदियूं, उहे प्री सर्विस जे लिहाज़ खां हुजनि या इन सर्विस जे लिहाज़ खां हुजनि, असां सर उन ते भरपूर हौसला अफ़ज़ाई सां उनखे ज़रूरु पूरो कंदासीं। हिन पुरवकार तक़रीब जे मौक़े ते तक़रीब जे रूह रवां जनाब हारून लगारी साहब रेडियो पाकिस्तान हैदराबाद सां ॻाल्हाईंदे फरमायो, पहिरीं त आउं इहो चवंदुसि त इन्हनि दोस्तनि हिकिड़ी सादी ऐं पुरवकार जेका तक़रीब कई आहे उन ते आउं इन्हनि सभिनी मिलनी दोस्तनि जो थोराईंदो आहियां ऐं इन में आउं इन्हनि सभिनी साथियुनि जो इन लाइ वधि खां वधि थोराईंदो आहियां जो अॼु मूं ॾिठो त कराची खां वठी असांजे मिठी उमरकोट ऐं कंदकोट ऐं जेकबाबाद शिकारपुर लाड़काणे जा साथी हिते मौजूदु हुआ
माना हिकिड़ी असां सभिनी जेको हिकिड़ो हेॾो सारो सफ़र गॾु गुज़ारियोसीं उन में हिननि जेको मोहबत जो इज़हार कयो इन ऐं उन में आउं हिननि तमामु सभिनी साथियुनि जो थोराईतो आहियां त जेके असां हिननि सां ॾुख सुख तकलीफ़ूं ऐं महिनतूं गॾिजी कयोसीं ऐं इदारनि लाइ इदारनि जे में रहंदड़ जेके बि कुलीग जेके आहिनि जेके साथी आहिनि उन्हनि जी असां जेका सपोर्ट कईसीं ऐं उन्हनि जे उन जे खे नज़र में रखंदे हिननि जेका साथियुनि ही मोट ॾिनी आहे ऐं इन में हिननि सभिनी साथियुनि जो तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां ऐं इहो चवंदुसि त हीअ हिन ते अहिड़ी लेवल ते पहिरियों दफ़ो ही हिकिड़ो ट्रेडिशन क़ाइमु कयो आहे कल्चरल ट्रेडिशन तव्हां पाण ॾिठो हूंदो त हिक ॿिए खे केॾी इज़त ऐं हिननि जेका इज़त ॾिनी त आउं सम्झां थो त इहा हिकिड़ो सफ़र जारी ऐं सारी रखणु पवंदो जेसि ताईं हिननि जी कॉन्सेप्ट जेको उस्तादु आहे हिननि जो कॉन्सेप्ट क्लियर न कंदो हिननि जी अंडरस्टैंडिंग हिननि में क़ाइमु न कंदो हिननि खे नॉलेज उहा इंफॉर्मेशन अॼु जदीद दौर जे में जेका असां चऊं था 21वीं सदी जूं जेके स्किल्स आहिनि महारतूं उन नौजवान में जेकॾहिं न ईंदियूं त हू अॻिते हली मुश्किलात जो सामनो हिननि खे करिणो पवंदो सो ऐं हिननि खे मुंहिंजी इहा गुज़ारिश हूंदी हुननि पढ़ंदड़नि खे ऐं पढ़ाईंदड़नि ॿिन्ही खे त हीअ वधि में खां वधि महिनत कनि ऐं जेकॾहिं हिन दौर में हुननि उस्तादनि हिननि जी उन्हनि स्किल्स त क्रिएटिविटी क्रिटिकल थिंकिंग कम्युनिकेशन स्किल्स इन तहत हिननि ॿारनि जी जेकॾहिं हिननि जी ग्रोथ न कई हिननि खे जी जेका आहे सा अहिड़े तरीक़े सां हिननि जी क्वालिटी जेका असां न मेंटेन कई त ही ॿार डिफ़िकल्टीज़ में हूंदा पर जेकॾहिं हिननि खे अहिड़े नमूने सां 21वीं सदी जे तक़ाज़नि मुताबिक़ जेकॾहिं हिननि जी असांजे उस्तादनि जंहिंजी असांजी प्राइम रेस्पॉन्सिबिलिटी आहे जेके सपोर्ट कंदा त इंतहाई कामयाबु ऐं कामरान ज़िंदगी बि गुज़ारींदा ऐं दुनिया में अॻिते हूंदा। सामीन अव्हां टीचर्स ट्रेनिंग इंस्टीट्यूशंस सिंध जे एडिशनल डायरेक्टर ऐं सिंध टीचर एजुकेशन डेवलपमेंट अथॉरिटी जे एग्जीक्यूटिव डायरेक्टर जनाब हारून लगारी साहब जे मान में मुनक़िद थियल तक़रीब जी रेडियो रिपोर्ट ॿुधी रहिया हुआ। रावी अली इमरान समो